मटियारी में अल हाशमी क्रिकेट ग्राउंड ते अॻूणे MPA सैयद पी नूर शाह हाशमी ऐं सैयद मदनी शाह जामोर जी याद में PSL जे नाले सां क्रिकेट टूर्नामेंट जो इनक़ाद कयो वियो, जंहिंमें इलाइक़े जे 7 टीमुनि मुल्तान सुल्तान, इस्लामाबाद यूनाइटेड, कराची किंग्स, कोयटा गैलेडिक्स, पिशावर ज़ल्मी, लाहौर कलंदर ऐं पीर फज़ल अली शाह क्लब मटियारी जूं टीमूं हिसो वठी रहियूं आहिनि। टूर्नामेंट जो इफ़्तिताही मैच मुल्तान सुल्तान ऐं पिशावर ज़ल्मी जे विच में खेॾियो वियो, जंहिंमें मुल्तान सुल्तान जी टास खटे पहिरीं बैटिंग करण जो फ़ैसिलो कंदे मुक़ररा 10 ओवरनि में 135 ठाहे पिशावर ज़ल्मी खे 136 रन्सुनि जो टारगेट ॾिनो, जंहिं बाद पिशावर ज़ल्मी सख़्तु मुक़ाबिलो कंदे 133 रन्सूं ठाहे वरितियूं, सिर्फ़ 3 रन्सुनि तां शिकस्त खाधी, जॾहिं त टूर्नामेंट जा ऑर्गेनाइज़र कमेटी जा फ़राइज़ सुमेर मल्ला, ज़ुएब मेमण सरअंजाम ॾींदा रहिया।